कयूं था त सिंध गवर्नमेंट असांजो जेको इस्तक़बाल करे थी वाटर कैनन सां ऐं लाठी चार्ज सां। कल्ह बि असां ते बेरहमाना तशदुद कयो वियो आहे जॾहिं त असांजो हक़ आहे कंफर्मेशन जो। पाकिस्तान जे अंदरि वाहिद सिर्फ़ु सिंध सूबो आहे जंहिंजे अंदरि फ़क़ति सिंध जे माण्हुनि जो इस्तेमालु कयो थो वञे, सिंध जे माण्हुनि खे पको कोन कयो थो वञे। ओवरऑल पंजाब सरहद ऐं बलोचिस्तान जे उस्तादनि खे कंफर्म कयो वियो आहे, पर सिंध जे अंदरि ठटो ज़िलो बदीन ऐं काफ़ी सारा ज़िला रहियल आहिनि। 10 सालनि खां असांजा उस्ताद जेके आहिनि से हिन कंफर्मेशन जे आधार ते आसिरे ते जेके रुलंदा था वधि असांजो मुख़्तलिफ़ जेको हवालनि सां जेको डेटुनि ते असांजी कैंपूं बि लॻी पई आहे। कराची प्रेस क्लब जे अॻियां कल्ह असांजी सेक्रेटरी साहिब ॻाल्हियूं ॿोलियूं थियूं, जेके ॻाल्हियूं असांजूं नाकाम थियण खां पोइ असां जेको मार्च कयो असेंबली लाइ, असांखे बेहद अफ़सोस सां थो चवणो पए त जेको ज़िम्मेवार माण्हू स्पीकर जनाब आगा सिराज दुरानी साहिब थो थिए त उस्तादनि कैंप जेको सिंध असेंबली ते हमलो कयो ऐं हमेशह जेको जेके मोहतरमा बेनज़ीर जेके वज़ीर आहिनि इहे गैर ज़िम्मेवाराना जेको बयानबाज़ी कंदा आहिनि। असांजो इहो ई मुतालबो आहे त जिते अॼु समूरी सिंध जे अंदरि जिते खुलियूं कचहरियूं अॼु असां पंहिंजे इब्तिदा रिकॉर्ड करण लाइ असीं असांजे नुमाइंदनि खे बि रिकॉर्ड लोड था करायूं त तव्हां जॾहिं असेंबली में वञो था त ख़ुदा राम हीउ आवाज़ बचनि जो मसइलो आहे। 37 उस्ताद असांजा सिंध यूनिवर्सिटी जा जेके बेगुनाह वीचारा मरी विया आहिनि, जेके उन्हनि खे रुपयो उनजे ख़ानदान खे न मिलियो आहे, उन्हनि जे औलाद खे न ग्रेजुएटी मिली आहे, न उन्हनि खे LPR मिलियो आहे, न उन्हनि खे का पेंशन मिले थी। अॼु उन्हनि जा ख़ानदान फाका कशी थियनि। उहे माण्हू धाड़े न थींदा, उहे चोर न थींदा, उहे लुटेरा न थींदा, उहे चोरियूं न कंदा त छा कंदा। हेॾी सारी सिंध जे माण्हुनि खां बेवाइजी आहे, सिंध जे उस्तादनि सां बेवाइजी आहे। ओवरऑल पाकिस्तान जा उस्ताद सभु जेके कंफर्म थी विया आहिनि। असांजी इहा गुज़ारिश आहे ख़ुशूसन असां सिंध असेंबली में अमल कयूं था, ख़ुदा वञो था उते महिरबानी करे गूंगा ॿोड़ा थी न वियो। असांजे सिंध जे माण्हू जो सिंधी माण्हू तव्हांखे वोट ॾिनो, असां बि पार्टी जा माण्हू आहियूं, असां बि पार्टी खे वोट कयो आहे। हिन उस्तादनि जे करे तव्हां चूंडिजी था अचो, असीं तव्हांजो हिते बेघर रहूं था, पर अवां कॾहिं असांजी बेघर न वई आहे। असांजो जाइज़ मसइला आहिनि, तव्हां असेंबली जे फ्लोर ते रखो त सिंध जे उस्ताद खे पको कयो। हीअ असां छो ॾिठो मयार छाजे लाइ। असीं वरी बि गुज़ारिश था करियूं, असांजी उमेद कई उमेद आहे असांजी सिंध असेंबली मेंबरनि खां ऐं आज़ान अपील था करियूं महिरबानी करे त असांजी मालिकी कयो, असांजे बचनि खे फाका कशी खां बचायो, असांखे हिननि रोज़गार असांजो पको उस्तादनि खे ॾिनो वञे। काफ़ी सारा मसइला आहिनि, पर असां फ़िलहाल हिन मसइले ते सिंध यूनिवर्सिटी इकरा 33 उस्तादनि खे कंफर्म कयो वञे। हीअ असांजी गुज़ारिश आहे। असां यादाश्तनामो साईं जे अॻियां रखूं था, वरी बि मोदबाना गुज़ारिश करियूं था साईं रियाज़ शाह खे, साईं नवीद कासिम खे, ख़ुदा महिरबानी करे असेंबली जे अंदरि असांजो आवाज़ मालिकी करियो। ॿी सूरत में अव्हांजा रस्ता आसान आहिनि, अव्हांजी मोट वरी आसान आहे, वरी असां रोड ते हूंदासीं, वरी असीं तव्हां सां इहो इन ई मिले में ॻाल्हाईंदासीं। उस्तादनि ठाहिया बंदि कयो, बंदि कयो।